कंडियारो मां ख़बर ॾींदा हलंदो ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स लेबर यूनियन जे सॾ ते सेपको सब डिवीज़न जे मुलाज़िमनि पारां वापडा मिनिस्ट्री पारां सब डिवीज़ननि में व्हाट्सएप ग्रुप ठाहिण जो हुकुम ॾियण खिलाफ़ ऑफिस जे मेन गेट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन सब डिवीज़न में व्हाट्सएप ग्रुप नामंजूर जा उबॾाणींदड़ नारा हणी रहिया हुआ। उन मौके ते मोहम्मद इसहाक मंगरियो, जाहिद मैसर, वली मोहम्मद भागत, रियाज़ इसबाणी ऐं ॿियनि जो चवणु हो त वापडा मिनिस्ट्री पारां वापडा सेपको जे सब डिवीज़न में व्हाट्सएप ग्रुप ठाहिण जो हुकुम ॾिनो आहे। अहिड़े हुकुम बाद सेपको मुलाज़िम परेशान आहिनि। मुलाज़िम ऑफिस में माण्हुनि जे मसइलनि खे ॿुधनि था, वरी हाणे सब डिवीज़न में व्हाट्सएप ग्रुप ठाहे माण्हुनि जे मसइलनि खे ग्रुप ते ॿुधण जो चयो पियो वञे। इहो मुलाज़िमनि ते इज़ाफ़ी बार विधो पियो वञे। मुलाज़िम व्हाट्सएप ग्रुप खे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदा। हिननि वस वारनि खां मुतालबो कयो त सब डिवीज़न में व्हाट्सएप ग्रुप ख़त्म कराया वञनि, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।